अदाकार फिरोज़ ख़ान जी अलीज़ा सुल्तान सां 2018 में शादी थी हुई। 2019 में वटन पहिरें पुट जी पैदाइश थी ऐं फेबरवरी 2022 में धीअ जी पैदाइश थी। 2022 में जोड़े विच में तलाक थी वई। अलीज़ा सुल्तान फिरोज़ ख़ान ते तशद्दुद जा इल्ज़ाम लगाया, जंहिं बाद ॿिन्ही हिक ॿिए ख़िलाफ़ अदालतुनि में केस करे छॾिया आहिनि। इन खां सवाइ अदालत पारां ॿारनि जी कस्टडी हिन वक़्तु माउ जे हवाले कई वई आहे, जॾहिं त फिरोज़ ख़ान हर महीने जो ख़र्च ॾियण जो पाबंद आहे। अदाकार फिरोज़ ख़ान तरफ़ां ॿारनि सां मिलण लाइ तबसरो कयो वियो हो, जंहिं ते संदसि ज़ाल अलीज़ा सुल्तान बि रद्दअमल ॾिनो आहे। इंस्टाग्राम ते कुझु ॾींहं अॻु हिक पोस्ट ते फिरोज़ ख़ान खां संदसि मदाह सवाल कयो, तव्हां सुल्तान ऐं फातिमा सां कॾहिं मिलंदा? जवाब में फिरोज़ ख़ान चयो त ख़बर नाहे, मां अदालत वियो हुयुसि पर जज पाण ईद जी मोकलुनि ते हुयो, इन लाइ मूंखे ॿारनि सां मिलण जो मौक़ो न मिली सघियो आहे। अदाकार लिखियो त पर मां ख़ुशि आहियां त अल्लाह मूंखे दिलि में कंहिं लाइ बि मुहबत रखणु सेखारे रहियो आहे। मुंहिंजो पुटु सुल्तान चवंदो आहे त मां संदसि दिलि में रहां थो। इहो ॿुधी वापेदार अलीज़ा खे मेंशन करे छॾियो ऐं लिखियो त इहा त शर्मनाक ॻाल्हि आहे, हू ॿारनि जो पीउ आहे। पैसनि जी ॻाल्हि ईंदी आहे त तव्हां ख़र्च घुरण लॻंदियूं आहियो, पर ही पीउ जो फर्ज़ु आहे। पीउ खे इहो हक़ नाहे त उहो पंहिंजे ॿारनि सां ईद मिले। अलीज़ा सुल्तान इहो पढ़ी काविड़जी पई ऐं जवाबु ॾिनई त कंहिं बि कंहिंखे किथे अचण वञण खां नाहे रोकियो। अवां सुकून सां रहो, ईद आहे त ख़ुशि रहो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।